नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे दारोवाण खां ख़बर ॾींदा हलूं त दारोवाण भरिसां यूसी शादी शहीद जे ॻोठ मारखाणी धारेजा में चुल्हि जी चिणिंग मां बाहि मेहूं ऐं ॿकरियुनि जे वाड़े खे बाहि विकोड़े वई आहे। अल तल सड़ी रख थी वियो। माल जे वाड़े जे मालिक खावंद ॾिनो धारेजो, अला ॾिनो धारेजो, अरबाब अली धारेजो, मोहम्मद सुलेमान धारेजो ऐं ॿिनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां मेहनि खे राति जो मच्छरनि जे करे सियारे जे करे दूंहों कयोसीं त ओचितो बाहि विकोड़े वई। जिते ॻोठाण पहुची मेहूं ऐं ॿकरियूं बचाए वरितियूं आहिनि। वाड़े में रखियल 200 मण बो खटूं सड़ी रख थी वियूं आहिनि। हिननि वधीक चयो त असां ग़रीब आहियूं, असांजो 3 लख जो नुक़सानु थियो आहे। असां DC खैरपुर ज़िले चेयरमैन शहरयार वसाण खां मुतालबो करियूं था त असांजो नुक़सानु थियल जो अज़ालो कयो वञे, असांजी माली मदद कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।